अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सॼी दुनिया में मौजूद सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मौज़िज़ सामाईन, आऊं पंहिंजे तहक़ीक़ी प्रोग्राम सरस्वती तहज़ीब ऐं अछड़ो थर जी ॾहीं क़िस्त खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मौज़िज़ सामाईन, ही तहक़ीक़ी प्रोग्राम सिलसिलेवार रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर थी रहियो आहे। हिन ॾहीं क़िस्त जे तसलसल खे क़ाइमु रखण लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां हिन सिलसिले जूं पहिरियूं क़िस्तूं बि ॿुधो, जेके मुंहिंजे टाइम वाल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी वेबसाइट ऐं यूट्यूब ते मौजूदु आहिनि। तव्हां जेकॾहिं उन्हनि पहिरियनि क़िस्तनि खे ॿुधंदा त तव्हांखे ई ॾहीं क़िस्त वधीक सम्झ में ईंदी। मौज़िज़ सामाईन, आम तौर इहा ॻाल्हि उन वक़्त जे अख़बारनि खे नज़र में रखंदे किताबनि जी ज़ीनत बणियल आहे त हुरन शहीद अल्लाह बख़्श सुमरे, जेको उन वक़्तु सिंध जो वज़ीर अज़म हो, खे क़तलु करण लाइ उडेरे लाल ऐं टंडे आदम जे विच में तारीख़ी ॻोठ छराहू हिंगोरा या मौजूदा वहाब शाह स्टेशन जे भरिसां 17 मई 1942 वारो रेल किराइण जो वाक़ियो कयो। पर उन रेलगाॾी में चढ़ियल शहीद अल्लाह बख़्श सुमरो ओचितो हैदराबाद में लही पियो ऐं बची वियो। उन हमले मां इतफ़ाक़ी तौरु बची वञण बैदि बि हुरनी खेसि अॻिते हली शिकारपुर में शहीद कयो। इन ॻाल्हि जे हिन खां अॻु में कंहिं बि मुहक़िक़ छंड-छाण न कई। सभिनी इन ॻाल्हि खे मञियो ऐं सच सम्झी लिखियो। हालांकि उन वक़्त जूं अख़बारूं अंग्रेज़नि जी सेंसरशिप जे सख़्त क़ानूननि तहत निकिरंदियूं हुयूं। जेका बि अख़बार सरकारी मौक़िफ़ सां टकर खाईंदी हुई, उन जे एडिटर या अख़बार जे मालिक खे जेल जी हवा खाराई वेंदी हुई। उन वक़्त जी सहाफ़ती तारीख़ मां अहिड़ा केतिरा ई मिसाल मिली सघनि था। मिसाल तौरु उन दौर जे हिकु बेबाक सहाफ़ी मोहम्मद हाशिम मुख़लिस खे बेबाकी जी इहा सज़ा मिली जो हू केतिरा ई साल रूपोशी जी हालत में नालो बदिलाए दरबदर थी भटकंदो रहियो। उन दौर में कुझु बि थोरो लिखंदड़, सच लिखंदड़ अख़बारूं बि बंदि कयूं वियूं। जीअं मिसाल तौरु अख़बार ॻोठ सुधार खे उन वक़्त में सच लिखण ते बंदि कयो वियो। उन करे हिन दौर जे मुहक़िक़नि लाइ इहो ज़रूरी आहे त हू सिर्फ़ु उन दौर जे हुकूमती मौक़िफ़ ते एतबार करण बजाए अंग्रेज़नि जी मुख़ालिफ़ क़ुवतनि, सिंध जे आम माण्हुनि ऐं हुरवेड़ाकनि जो बि मौक़िफ़ अॻियां आणीनि, जीअं असुल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। ॿिए तरफ़ इहा ॻाल्हि बि सोचण जहिड़ी आहे त आख़िर शहीद अल्लाह बख़्श सुमरे सां हुरन जी उहा कहिड़ी दुश्मनी हुई जंहिं बुनियाद ते हुर जमायत तरफ़ां खेसि क़तलु करणु ज़रूरी सम्झो वियो। इन ॻाल्हि जी तस्दीक़ लाइ असांखे शहीद अल्लाह बख़्श जे दौर जो सरसरी जाइज़ो वठिणो पवंदो। ऑल इंडिया एक्ट 1935 मूजिबि साल 1936 में सिंध खे बम्बई खां अलॻि कयो वियो।
ऐं सिंध जो पहिरियों गवर्नर मिस्टर लेंसलॉट ग्राहम खे मुक़ररु कयो वियो ऐं सिंध खे बम्बई परगिणे खां अलॻि करे ख़ुदमुख़्तियारी ॾिनी वई। 1937 ईस्वीअ में सिंध में पहिरीं आम चूंड थी। पहिरियों वज़ीर आज़म सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला मुक़ररु थियो ऐं साल अंदरि ई हुन जी हुकूमत ख़तमु थी। 1938 में अल्लाह बख़्श सुमरो सिंध जो वागदणी बणियो। 1939 में सखर में हिंदू मुस्लिम फ़साद थिया। मस्जिद मंज़िलगाह जो सभ खां अहम वॾो वाक़ियो पेश आयो। उन जे नतीजे में तहरीक हली ऐं अल्लाह बख़्श जी हुकूमत 1940 ईस्वीअ में ख़तमु कई वई। उन बैदि मीर बंद अली ख़ान इक़्तिदार जी कुर्सी ते वेठो। 1940 में शहीद अल्लाह बख़्श जी सदारत में दिल्ली में आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें बिक़ौमी नज़रिए मूजिबि विरहाङे जी मुखालफ़त कई वई ऐं 1941 ईस्वीअ में ॿीहर अल्लाह बख़्श सिंध जो वज़ीर आज़म थियो। अल्लाह बख़्श सुमरे 1942 में सिंध जे जलावतन थियल अॻवान मौलाना उबैदुल्ला सिंधी खे सिंध में आंदो ऐं कराची बंदरगाह ते संदसि ख़ुदि वञी इस्तक़बाल कयो। अल्लाह बख़्श जी वज़ारत जे अरसे दौरान ई गवर्नर ह्यूज डाओ जे हुकुम ते सूरे बादशाह पीर साहिब पागारे खे 14 अक्टूबर 1941 में गिरफ़्तार कयो वियो। उन वक़्तु अल्लाह बख़्श सुमरो सिंध में न हो। 20 मार्च 1942 ईस्वीअ ते अंग्रेज़ सरकार हुर तहरीक खे कुचलण लाइ सिंध जी लेजिस्लेटिव असेंबली मां हुर एक्ट मंज़ूर करायो। 26 मई 1942 ते सिंध जे गवर्नर जे हुकुम ते गड़ंग बंगलो जेको हुर जिदोजहद जो मर्कज़ हो उन खे तबाह कयो वियो। वरी 22 अगस्त 1942 ते पीर साहिब जी हवेली ऐं कोट बि बारूद सां मिसमार कयो वियो। जिन क़दमनि ख़िलाफ़ 26 सेप्टेम्बर 1942 ते शहीद अल्लाह बख़्श सुमरे वायसरा हिंद खे एहतजाजी ख़त लिखियो ऐं अंग्रेज़नि खां मिलियल खेसि समूरा अलक़ाब वापसि करे छॾिया, जंहिंजे नतीजे में खेसि डिसमिस कयो वियो। 20 मार्च 1943 ईस्वीअ में सूरे बादशाह पीर साहिब पागारे खे शहीद कयो वियो। उन वक़्तु शहीद अल्लाह बख़्श सुमरे जो अंग्रेज़ हुकूमत सां को बि तालुक़ न हो। 14 मई 1943 में अल्लाह बख़्श सुमरे खे बि शहीद कयो वियो, जंहिं क़त्ल केस में 26 सेप्टेम्बर 1944 ते ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़े खे बि गिरफ़्तार कयो वियो हो। उन केस में हुर जमायत जे मोहब्बत फ़क़ीर खे बि मुलविस कयो वियो हो, जेको इल्ज़ाम साबित न थियण सबबि अदालत मां उन केस में बरी कयो वियो। खोड़े खे बि आज़ादु करण लाइ कुझु हारी हुरनि खे शहीद अल्लाह बख़्श जे केस में चालान कयो वियो, छो त उन वक़्तु हर केस में हुरनि खे ॼाणाइण जो रवाजु हो। इहे हुआ उहे वाक़िया जेके हिन ॻाल्हि जी जांच लाइ गौर तलब आहिनि। ॿिए तरफ़ सियासी तौरु अल्लाह बख़्श सुमरो पंहिंजे सियासी पॉलिसियुनि मूजिबि हिकु क़ौम परस्त अॻवान तौरु सुञातो वेंदो हो। बिक़ौमी नज़रे जे ख़िलाफ़ तमामु घणो सरगर्म हो, एतिरे क़दुरु जो हिन 1940 ईस्वीअ में विरहाङे ख़िलाफ़ आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस बि दिल्ली में कोठाई ऐं उन जी सदारत कई, जंहिं कॉन्फ्रेंस में बरे सग़ीर जे बिक़ौमी नज़रे तहत विरहाङे जी सख़्त मुखालफ़त कई वई। विरहाङे ख़िलाफ़ करारदाद बि पास कई वई। जॾहिं 3 मार्च 1943 में सिंध असेंबली पाकिस्तान जे हक़ में करारदाद पास कई त शहीद अल्लाह बख़्श सुमरे साईं GM सैद खे चयो त तूं GM सैद हींअर सम्झी थो
त पाकिस्तान क़ाइमु थियण सां सिंध जे सभिनी मुश्किलातुनि मुसीबतनि ऐं ख़राबियुनि जो हल हासिलु थींदो, पर इहो तुंहिंजो ख़्यालु ग़लति आहे ऐं मुल्की हक़ीक़तनि खां परे आहे। अॻिते हली तोखे मालूम थींदो त असांजे मुसीबतनि ऐं मुश्किलातुनि जी शुरूआत ई पाकिस्तान क़ाइमु थियण खां पोइ थींदी। शहीद अल्लाह बख़्श सूमरो हिकु आज़ादु ख़्यालु क़ौमपरस्त हो। हू उन वक़्त जे सियासी मांडाण में बिल्कुलु अलॻि तौरु बीठल हो, विरहाङे जे सख़्तु ख़िलाफ़ु हो। हुन जा ख़्याल मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं शहीद सूरे बादशाह सां मिलंदड़ हुआ। इहो ई सबबु हो जो पीर साहिब संदसि इलेक्शन या मस्जिद मंज़िलगाह वारे सान्हे में संदसि मददगार हो। ॿी ख़ासि ॻाल्हि जेका गौरतलब आहे त उन वक़्त जे ज़ालिम गवर्नर ह्यूज डाओ जे हुकुम सां पीर साहिब ख़िलाफ़ सभु कारवायूं बि अल्लाह बख़्श सूमरे जी अयामकारी में थियूं। जीअं अल्लाह बख़्श सूमरे ऐं पीर साहिब जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थियनि या हुर जमायत अल्लाह बख़्श सूमरे जे ख़िलाफ़ को सख़्तु क़दम खणे। नतीजे में अल्लाह बख़्श जी शहादत बैदि पीर अलीमद राशिदी वध खां वधि उन ॾोह में हुर जमायत खे मुलविस ॼाणाइण जी कोशिशि कई। खोड़े बि पंहिंजी जान आजी कराइण लाइ हुरनि ख़िलाफ़ मौक़िफ़ ॾियण जी कोशिशि कई, पर अदालत मोहब्बत फ़क़ीर खे केस मां बरी करे छॾियो। अॻिते हली खोड़ो बि आज़ादु थी वियो। उन समूरे वाक़े में अंग्रेज़ सरकार मुलविस नज़र अचे थी। शहीद अल्लाह बख़्श जा असुल क़ातिल लिकाया विया ऐं हुरनि खे मुलविस ॼाणाइण जी कोशिशि कई वई। वधीक ॿिए पासे ॾिसिजे त बरे सग़ीर जे सियासी मांडाण में पीर साहिब सूरे बादशाह कंहिं बि सियासी पार्टी या शख़्सियत सां टकराव वारी पॉलिसी न रखंदो हो, न ई हुरनि कंहिं सियासी अॻुवाण जो क़त्लु कयो। हालांकि हुर तहरीक सां इख़्तिलाफ़ रखंदड़ ऐं अंग्रेज़नि सां साकार कंदड़ साणनि गॾु गोलमेज़ कॉन्फ्रेंस में वेंदड़ उन वक़्त जूं सभु सियासी पार्टियूं ऐं उन्हनि जा अॻुवाण हुआ। हुर जदोजहद खे बरे सग़ीर जे सियासी जदोजहद में बिल्कुलु अकेलो कयो वियो हो, पर हुर तहरीक कंहिं बि सियासी अॻुवाण या पार्टी जे ख़िलाफ़ न को टकरा खाधो, न ई कंहिंजे ख़िलाफ़ को सियासी मौक़िफ़ रखियो, छो त हुर तहरीक जो मुक़ाबिलो दुनिया जे उन साम्राजी क़ुवत सां हो जंहिंजी बादशाही तां उन वक़्तु सिज ई कोन थे लथो। इन लाइ साईं सूरे बादशाह जी इहा पॉलिसी हुई त सिर्फ़ु अंग्रेज़ हुकूमत सां टकरा खाइणो आहे, बाक़ी उन वक़्त जे अंग्रेज़ जे सियासी हिमायतियुनि सां टकरा नाहे खाइणो। इन ॻाल्हि जो सबूत इहो बि आहे त सूरे बादशाह उन वक़्त जे अंग्रेज़नि जे सियासी मददगारनि या मुखालिफ़नि सां हिकु जहिड़ा तालुकात रखिया। पीर साहिब क़ैद थियण खां पहिरियां ई, क़ैद थियण जे दौरान या संदसि ख़िलाफ़ हलंदड़ केस जे दौरान क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह, अयूब खोड़े, साईं GM सैयद, सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला, सर शाह नवाज़ भुट्टे, मौलाना उबैदुल्ला सिंधी, शेख मजीद सिंधी ऐं हिंदू अॻुवाणनि डॉक्टर चोइथराम, संदसि भाउ श्यामदास, प्रोफेसर घनश्याम, मिस्टर सधवा ऐं ॿियनि सां सुठा लाॻापा क़ाइमु रखिया। उन्हनि मां चङियूं उमेदूं बि रखंदो आयो। को हिकु बि अहिड़ो मिसाल नथो मिले जंहिंमें सूरे बादशाह कंहिं सियासी शख़्सियत ख़िलाफ़ु सख़्तु रवैयो रखियो हुजे या साणुसि मिलण खां इनकार कयो हुजे। शहीद अल्लाह बख़्श सूमरो सिंध जो वज़ीर आज़म ज़रूरु थियो, पर हुन जा पीर साहिब सां के टकराव वारा रवैया न हुआ। इहो ई सबबु हो जो मस्जिद मंज़िलगाह वारे हिंदू मुस्लिम फ़सादनि दौरान पीर साहिब हुरनि खे हिंदुनि जी हिफ़ाज़त करण जो हुकुम फ़रमायो, छाकाणि त पीर साहिब शहीद अल्लाह बख़्श सूमरे जी हुकूमत जो हामी पिणु हो। छाकाणि त सूमरो साहिब ऐं शहीद सूरे बादशाह केतिरनि ई ॻाल्हियुनि में सिंध जे मफ़ाद तहत हमख़्याल हुआ। मिसाल तौरु पाकिस्तान जे ॿिक़ौमी नज़रे ख़िलाफ़ु ॿिन्ही जो मौक़िफ़ साॻियो हो। शहीद अल्लाह बख़्श सूमरो हुरनि जे मामले में काफ़ी मुहतात रहियो। शहीद अल्लाह बख़्श सूमरे जे दौर में हुर एक्ट पास त थियो, पर हुर एक्ट तहत थियल कारवायुनि मां अंग्रेज़ मुतमइन न हुआ। उन जो सबूत इहो आहे
त हुर एक्ट हूंदे बि अंग्रेज़नि फ़ौजी कार्रवाई करे 26 मई 1942 ते गरंग बंगलो तबाह कयो। 17 मई 1942 ते थियल रेलगाॾी किराइण वारे वाक़िए खे ड्रामाई अंदाज़ में अल्लाह बख़्श सूमरे ते हमिलो करार ॾिनो ऐं उन वाक़िए खे जवाज़ बनाए रद्द अमल वारे माहौल जो फ़ाइदो वठंदे 1 जून 1942 ते हुरनि ख़िलाफ़ मार्शल लॉ नाफ़िज़ करण में कामयाबी हासिलु कई, जंहिं ते बि शहीद अल्लाह बख़्श सूमरो ख़ुशि न हो। उन जो सबूत संदसि उहो वायसराय हिंद खे लिखियलु ख़त आहे, जंहिं में हिन आज़ादी पसंदनि ख़िलाफ़ वहशाना कार्रवाइनि ते अफ़सोस जो इज़हार कंदे मिलियल समूरा अलक़ाब वापसि कया हुआ, जंहिं ते खेसि वज़ारत तां डिसमिस कयो वियो। शहीद सूरे बादशाह ख़िलाफ़ फ़ौजी अदालत में हलंदड़ केस दौरान या शहादत वक़्तु शहीद अल्लाह बख़्श सूमरे जो अंग्रेज़ हुकूमत सां को बि तलक़ न हो। शहीद सूरे बादशाह खे 20 मार्च 1943 ते फांसी ॾेई शहीद कयो वियो। पोइ आख़िरकार शहीद अल्लाह बख़्श जो कहिड़ो ॾोह हो जंहिं ते हुरनि खेसि क़तलु कयो हूंदो? उन समूरनि हक़ीक़तनि जे पोतामेल बैदि इहो सुवाल थो पैदा थिए त शहीद अल्लाह बख़्श जो को अहिड़ो वॾो ॾोह बि न हो जो हुर खेसि क़ौमी गद्दार सम्झी क़तलु कनि। शहीद अल्लाह बख़्श सूमरे जे क़तल में बैदि में गिरफ़्तार बि ख़ान बहादुर अयूब खोड़ो थियो त पोइ हुरनि खे अॻिते हली तारीख़ जे रिकॉर्ड में शहीद अल्लाह बख़्श सूमरे जो क़ातिल ॼाणाइण लाइ रेल हादसे जे वाक़िए खे शहीद अल्लाह बख़्श सूमरे खे मारण जी साज़िश जो रंग छो ॾिनो वियो? आख़िर ईअं छो थियो? इन सुवाल जे जवाब लाइ असुल हक़ीक़तनि खे ॻोल्हणु तमामु घणो ज़रूरी आहे। इन सुवाल जे जवाब में उन रेल किराइण वारे वाक़िए बाबति हुर जिदोजहद ते गहरी नज़र रखंदड़ ऐं पूरी सिंध मां हुर वेढ़ाकनि खां इंटरव्यू वठी गॾु करण खां सवाइ उन वक़्त जे अंग्रेज़ सरकार जे रिकॉर्ड मां हक़ीक़तूं गॾु कंदड़ फ़क़ीर मीर मोहम्मद निज़ामाणी हिन वाक़िए जे असुल हक़ीक़तनि तां पर्दो खणंदे ॿुधाए थो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जी आउं वज़ाहत करियां त इन्हनि ॻाल्हियुनि जी कुझु शाहिदी डॉक्टर हमीदा खोड़ो जे मज़मून में बि मिले थी, जेको मंसूर कादर जूणे जे तरतीब ॾिनो ऐं शहीद सूरे बादशाह जे नाले सां छपियो। उन में बि इहे साॻियूं मीर मोहम्मद निज़ामाणी जे ॻाल्हियुनि जूं शाहिदियूं मिलनि थियूं। फ़क़ीर मीर मोहम्मद जो चवणु आहे त हुर जमायत जो हिकु फ़क़ीर इस्माइल हजाम, जेको शहीद सूरे बादशाह जो नज़रबंदी दौरान बोरची हो, उन खे ऐं ॿियनि फ़क़ीरनि खे जेके सूरे बादशाह जी ख़िदमत में नज़रबंदी दौरान कराची में रहंदा हुआ, तिन खे जॾहिं अंग्रेज़ ऑफिसरनि सूरे बादशाह खे बाक़ाइदे गिरफ़्तारी करण बैदि तड़े कढियो त हू कराची खां ॻोठ अचण लाइ जॾहिं सुबुह जो सवेर कराची जी सिटी रेलवे स्टेशन ते पहुतो त हुनखे रेलवे स्टेशन ते तमामु वॾे तादाद में फ़ौज नज़र आई। हिन उन बाबति पुछा कई त खेसि मालूम थियो त ही फ़ौज सांघड़ ऐं सखर ॾांहुं हुरनि ख़िलाफ़ु ऑपरेशन करणु वञी रही आहे। इहा ख़बर ॿुधंदे ई हू तकिड़ो कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन में चढ़ी टंडो आदम पहुतो ऐं घर वञण बजाए सिधो हुरवेढ़ाक गोरीला अॻवान पुनू हिंगोरे सां रेल जे अचण जी ॻाल्हि कई। पुनू हिंगोरे फ़ौज जी भरियल रेलगाॾी अचण जी इहा ॻाल्हि ॿुधी जल्द ॿियनि हुर टोलनि जे अॻवाननि मीरो फ़क़ीर निज़ामाणी, मटू ख़ासकेली, अल बचायो ख़ासकेली सां जल्दी मीटिंग कई ऐं रेलगाॾी ते हमिलो करण जो प्रोग्राम ठाहियो। उन रेलगाॾी ते हमले करण जे प्रोग्राम जी ख़बर कंहिं माण्हू ज़रिए उन इलाइक़े जे बासर वॾेरे ॼाम जान मोहम्मद जूणे जे खे पई, जंहिंजी अंग्रेज़ ऑफिसरनि सां दोस्ती हुई। हू इहा ॻाल्हि ॿुधी जीप में चढ़ी हैदराबाद पहुतो ऐं अंग्रेज़ ऑफिसरनि खे हमले जो इतला ॾिनो। जंहिं इतला मिलण शर्त फ़ौज जी भरियल रेलगाॾी खे हैदराबाद रेलवे स्टेशन ते रोकियो वियो। पोयां लाहौर मेल अची रहियो हो। उन रेलगाॾी में शहीद अल्लाह बख़्श सूमरो बि सुवारु हो, जेको सखर वञी रहियो हो।
जंहिंखे हैदराबाद रेलवे स्टेशन ते रेल मां लाथो वियो। लाहौर मेल खे अॻिते रवानो कयो वियो, जंहिंमें ॿियनि मुसाफ़िरनि सां गॾु सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जो पुटु मुनवर हुसैन बि चढ़ियल हो। जंहिं रेलगाॾी खे ई हुरन ॻोठ छोराऊ, हिंगोरा या मौजूदा वाहब शाह रेलवे स्टेशन लॻ पटड़ी उखेड़े किरायो हो। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जे पुट खे अंग्रेज़ी सूट पातल हो, जंहिंखे हुरन भुल में फ़ौजी सम्झी क़तलु करे छॾियो। जॾहिं हुरन ॾिठो त रेल में आम माण्हू सुवार आहिनि त हुननि वधीक क़तल आम न कयो ऐं न ई का फुरलुट कई। संदसि चवणु आहे त उन हमले में शामिल वेढ़ाकनि खे ग़लती मां क़तलु कयल मुनवर हुसैन जो बि ॾुखो, छो त हुरन जो मक़सदु सिर्फ़ु फ़ौजियुनि खे मारणु हो। हिननि जे हमले जो मक़सदु शहीद अल्लाह बख़्श सूमरे खे या ॿियनि सिविल माण्हुनि खे क़तलु करण जो बिल्कुलु न हो। पर अंग्रेज़नि उन हमले खे शहीद अल्लाह बख़्श सूमरे ते हमिलो ॼाणाए सिंध जे सियासी अॻुवाणनि जूं हमदर्दियूं हासिलु कयूं। उन हमले खे जवाज़ बनाए हुरन ख़िलाफ़ु सियासी अॻुवाणनि खे आमादा करे संदन हिमायत सां हुरन ख़िलाफ़ु मार्शल लॉ लॻाई वई। हुरन ऐं आम माण्हुनि जो क़तल आम कयो वियो। जॾहिं त हुरन ख़िलाफ़ु सख़्तु ऑपरेशन करण लाइ वॾे तइदाद में फ़ौज अॻुवाट घुराई वई हुई। चालाक अंग्रेज़ हुर जिदोजहद खे ज़ालिमाना अंदाज़ में ख़तमु करण ते चाहियो, छो त पीर साहिब सूरे बादशाह खे गिरफ़्तार करण बैदि अंग्रेज़नि सम्झो थे त तहरीक ख़तमु थी वेंदी। पर संदन सोचनि जे बरअक्स हुरन वधीक मुनज़िम थी कारवायूं जारी रखियूं। उन वक़्तु सूरे बादशाह जी गिरफ़्तारी बैदि मुल्की सियासत जो माहौल गरम थी चुको हो, जंहिं माहौल मां अंग्रेज़नि खे संदन बरे सग़ीर जे विरहाङे वारी साज़िश जी नाकामी नज़र थे आई। इन करे सियासी माहौल खे हुर जिदोजहद ख़िलाफ़ करण जो वारी संदन मन जी मुराद पूरी थी वई। उन बैदि अंग्रेज़ सरकार मार्शल लॉ जे कोर्ट में जुड़तू केस हलाइण जो ड्रामो करे शहीद सूरे बादशाह खे फांसी ॾेई शहीद कयो। बैदि में अल्लाह बख़्श सूमरे खे बि पीर साहिब जी शहादत ते रद्द अमल पैदा करण जे डप खां शिकारपुर में शहीद करायो वियो। जिन ॿिन्ही सानियनि ते संदन उन अॻुवाट रिथाबंदी सां कयल प्रोपेगडा सबबि सियासी जमायतनि तरफ़ां बि को ख़ासि रद्द अमल न थियो। नतीजे में अंग्रेज़ जॾहिं पंहिंजी मर्ज़ी मूजिबि विरहाङूं करे हलिया विया, पाकिस्तान 1947 में क़ाइमु थियो, पर हुरन खे 1952 ताईं दहशतगर्द ऐं बाग़ी सम्झी लोढ़नि में क़ैद रखियो वियो। अञा ताईं सिंध जे सियासी ऐं समाजी मांडाण में हुरन खे पंहिंजे वजूद जो हिसो नथो सम्झो वञे। हुर जमायत ऐं सिंध जे माण्हुनि में हिकु बेतमादी जी वॾी ख़लीज मौजूदु आहे, जेका रेल जे वाक़े खां पोइ अंग्रेज़नि तरफ़ां पैदा कई वई हुई। इते हिकिड़ो ॿियो सुवाल बि पैदा थो थिए त आख़िर अंग्रेज़ पीर सबगतुल्लाह शाह उर्फ़ सूरे बादशाह खे गैर मुनसिफ़ाना अंदाज़ में शहीद करणु, हुर जिदोजहद खे बिल्कुलु नीस्तो नाबूद करणु छो थे चाहियो, या ॿिए तरफ़ शहीद अल्लाह बख़्श सूमरे खे ड्रामाई अंदाज़ में क़तलु करायो, जॾहिं त संदन मर्ज़ी मूजिबि बरे सग़ीर जे ॿिक़ौमी नज़रे मूजिबि हू हिंदुस्तान ऐं पाकिस्तान ठाहिण बैदि वञण वारा हुआ, त पोइ हिननि छो अहिड़ी ज़ालिमाना रवश रखी ऐं तारीख़ जी अदालत में ॾुहारी बणिया। इन सुवाल जे जवाब खे ॻोल्हण लाइ असांखे अंग्रेज़नि जी उन मजबूरी खे ॾिसण लाइ कुझु उन दौर में अंग्रेज़नि जे हालतनि खे आलमी तनाज़ुर में ॾिसणो पवंदो। 1914 ईस्वीअ जी पहिरीं महाभारी जंग खां पोइ मार्केटनि जे कब्ज़े जी छिकताण में अंग्रेज़नि नथे चाहियो त बरे सग़ीर जे साहिली बंदरगाहनि ते रूस जो कब्ज़ो थिए। इन करे हिननि बरे सग़ीर खे ॿिनि हिसनि में विरहाइण जो फ़ैसिलो कयो, जंहिं फ़ैसिले मूजिबि हिननि 1920 में ई बरे सग़ीर मां निकिरण जो फ़ैसिले सां गॾु बरे सग़ीर खे ॿिनि हिसनि में विरहाइण ऐं हिते संदन मर्ज़ी मूजिबि क़ाइमु कयल हुकूमतनि ते हथु रखी रूस खे रोकण ते चाहियो। इन करे हिननि बरे सग़ीर जे माण्हुनि जे मज़हबी अक़ीदनि खे नज़र में रखी
ॿी क़ौमी नज़रे ते हितां जे सियासी क़ुवतनि खे गॾु कयो। हिकु तरफ़ हिंदू त ॿिए तरफ़ मुस्लमान रियासतनि जी सोच खे पखेड़ियो। साॻे वक़्तु हिननि उन नज़रे जे ख़िलाफ़ु असुल फ़तेह कयल मुल्कनि जी साॻी हालत में आज़ादी चाहींदड़ जिदोजहदनि खे ख़तमु करण ते चाहियो, छाकाणि त उन सां संदन मनसूबे खे छियो थिए पहुतो। इन करे हिननि बरे सग़ीर में ॿी क़ौमी नज़रे जे बुनियाद ते कमु कंदड़ सियासी क़ुवतनि ते नरम हथु रखियो ऐं निज आज़ादी जे जिदोजहदनि खे सख़्ती सां ख़तमु करण जी मनसूबाबंदी कई। पूरे बरे सग़ीर में हू आज़ादी जे हथियारबंद सभिनी वेड़नि खे तबाह करण में कामयाबु थिया, पर सिंध जी हुर जिदोजहद जहिड़ी मज़बूत वेड़ अंग्रेज़नि लाइ वॾो मथे जो सूर बणिजी वई। इन करे हिननि सूरे बादशाह जी पॉलिसी में लिचक आणण जी बि कोशिशि कई हुई। हिननि अणसिधियूं ॻाल्हियूं करण जी बि कोशिशि कई, पर जॾहिं हुननि ॾिठो त शहीद सूरे बादशाह ॿी क़ौमी नज़रे जे ख़िलाफ़ु आहे, हू अंग्रेज़नि जे वञण बैदि सिंध जी आज़ादी वारे मौक़िफ़ ते बेज़िद आहे, जेका ॻाल्हि संदन बरे सग़ीर जे ॿी क़ौमी नज़रे मूजिबि विरासत में वॾी रुकावट हुई, जंहिं सबबि हिननि पंहिंजो पूरो ज़ोर हुर जिदोजहद खे ख़तमु करण लाइ इस्तेमालु कयो। इन लाइ ज़रूरी हो त वञण खां पोइ पाकिस्तान जिन अॻुवाननि जे हथ में ॾिजे, उन्हनि खे बि हुर जिदोजहद ख़िलाफ़ु तयारु कजे, जीअं संदन निकिरी वञण बैदि बि हुर जिदोजहद उसरी न सघे। शहीद अलाबख्श सूमरे खे क़त्ल कराइण सां हू इन मक़सद में 100% कामयाबु थी विया। समूरनि हुरनि खे लोढ़नि में वाड़े नओं जोड़ियल पाकिस्तान संदन मर्ज़ी जी पासदारी कंदड़ हुक्मराननि खे ॾेई विया, जंहिं ॻाल्हि जो इहो सबूत आहे त पाकिस्तान ठहण खां पोइ बि हुर क़ैद रहिया ऐं अॼु ताईं अछड़े थर जे रेगिस्तान में पंहिंजे मसइलनि जी धुॿण में क़ैदी बणियल आहिनि। हुर वेढ़ाकनि जो मिज़ाज ऐं कारवाइनि जो तरीक़ो। हुर वेढ़ाक राशदिया दरगाह सां वालाना अक़ीदत रखंदा हुआ। उन दरगाह जे सिजाद नशीननि सां हू अक़ीदत ऐं मुहबत जे जज़्बे तां निसार हुआ। जमायत तरफ़ां चूंडियल पीर साहिब जे बराबरि हू कंहिं बि इंसान खे न सम्झंदा हुआ। पीर साहिबनि जे ख़िलाफ़ु हू हर ॻाल्हि में या हर उन माण्हू सां जहाद करणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदा हुआ। गादी नशीन पीर साहिब जो हुकुम हुननि लाइ हर्फ़ आख़िर हो। इहो ई सबबु हो जो जॾहिं पीर साहिब हिज़बुल्लाह शाह खे नंढी उमिरि में गादी नशीन चूंडण बैदि जॾहिं पीर साहिब ख़िलाफ़ु साज़िशूं थियणु शुरू थियूं, त जमायत उन्हनि साज़िशनि ख़िलाफ़ु मोहं ॾियण लाइ मुनज़िम थी हर साज़िश जो मुक़ाबिलो कयो ऐं पोइ हिन जमायत में सिरफ़रोश माण्हुनि जो तादादु वधंदो वियो, जिन ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु हथियार खंया। ईअं इहो सिलसिलो शहीद सूरे बादशाह जे हुकम ते ॿी हुर जिदोजहद ताईं पहुतो। शहीद सूरे बादशाह जमायत जे वेढ़ा कन ऐं आम अक़ीदतमंदनि में अख़लाक़ी ऐं समाजी अख़लाक़ी क़दरनि खे मुनज़िम नमूने नाफ़िज़ कयो। जिन तयारु थियल हुर वेढ़ा कन मैदान जंग में जिते बहादुरनि जा बेमिसाल कारनामा अदा कया, उते पंहिंजे अख़लाक़ी क़दरनि खे बि सलामत रखियो। पूरी हुर जिदोजहद में इहो हिकु रिकॉर्ड क़ाइमु थियो त किथे बि लॼा लुट जो को हिकु बि वाक़ियो न थियो, न ई किथे औरतनि जी तज़लील कई वई ऐं न ई कंहिं ॿार ते तशदुद कयो वियो। हुर वेढ़ाकनि वटि के बि जदीद हथियार न हुआ। दुबी जे ॻोठ में देसी हथियारनि जा कारखाना बि बंदि कया विया। उन खां अलावा हुर जमायत जे माण्हुनि जे हथियारनि जा समूरा लाइसेंस बि रद्द कया विया। सिर्फ़ु अंग्रेज़नि जे वफ़ादारनि वटि लाइसेंस वारा हथियार हूंदा हुआ ऐं खेनि बारूद बि मिलंदो हो। एतिरे क़दर जो कुहाड़ियुनि ऐं तलवारनि ते बि बंदिश विधी वई। को धनार बि हथ में कुहाड़ी खणी न सघंदो हो या को लोहार बि का कुहाड़ी न ठाहे सघंदो हो। न ई किथे खंजर तलवार या कंहिं ॿिए अहिड़े औज़ार ठाहिण जी इजाज़त मिलियल हुई। इन करे हथियार मिलणु ॾुखिया थी पिया। उन बंदिश वारी सूरत हाल करे मजबूरी में हुरनि खे किथे बि
कंहिं माण्हू वटि कंहिं हथियार बाबति ख़बर पवंदी हुई त हू उहो हथियार वेढ़ लाइ फुरे खणी वेंदा हुआ। पुलिस थाणनि या फ़ौजी कैंपनि ते बि हथियारनि जी हासिलात लाइ हू देसी हथियारनि सां हमला करे हथियार फुरींदा हुआ। हर टोले वटि हिकु या ॿ बंदूक ऐं बाक़ी वेढ़ाकनि वटि कुहाड़ियूं, तलवारूं, खंजर, लठियूं ऐं गुलेल हूंदा हुआ। लठ वारा वेढ़ाक बि हूंदा हुआ। संदन कारवायूं प्लानिंग मूजिबि थींदियूं हुयूं। हर वेढ़ाक टोले जे अॻुवाण जे हुकुम खे क़बूल कयो वेंदो हो। जीअं त हुर वेढ़ाक मुक़ाबलनि वारनि इलाइक़नि जा वाक़ुफ़ हुआ। इन करे दुश्मन अंग्रेज़ फ़ौज खे मुंझाए घेरे में आणे मथनि ज़ोरदार हमिलो कंदा हुआ। मुक़ाबले में मारिजी वियल दुश्मन जी फ़ौज जे हथियारनि ते कब्ज़ो करण लाइ जान जी बि परवाह न कंदा हुआ। हासिलु कयल हथियार टोले जो अॻुवाण मर्ज़ी मूजिबि विराईंदो हो, जंहिं ते को बि एतिराज़ न थींदो हो। हुर वेढ़ाक कोशिशि करे पंहिंजे शहीदनि जा लाश खणी गुमनाम जॻह ते बग़ैर ऊची क़बर ठाहिण जे दफ़न करे छॾींदा हुआ। रहिजी वियल ज़ख़्मी गिरफ़्तार थियण बजाए पाण खे मारणु पसंदि कंदा हुआ, जीअं राज़ ज़ाहिर न थी सघनि, छो त संदन उसूल हूंदो हो त सिर वञे पर सुर न ॾिजे। टोलनि में शामिल वेढ़ाक औरतूं बि मर्दनि जो ॾेख ॾींदियूं हुयूं। हू पंहिंजे मुड़ुस खां सवाइ सभिनी खे भाइर सम्झंदियूं हुयूं। वेढ़ाक टोलनि में शामिल माण्हुनि जी पाण में मिसाली मोहबत हुई। हू पंहिंजे मददगार लाइ छपर छांव हूंदा हुआ। बाक़ी चुगलनि, दलालनि ऐं अंग्रेज़नि जे मददगारनि जा जानी दुश्मन हूंदा हुआ। कंहिंखे मारण खां पहिरियां ई इहो फ़ैसिलो कयो वेंदो हो त छा हुन जो मारणु ज़रूरी बि आहे या न। मारण खां अॻु में 2 या 3 भेरा खेनि सम्झाइण जी बि कोशिशि कंदा हुआ। न मुड़ण जी सूरत में मारणु ज़रूरी सम्झंदा हुआ। हुर वेढ़ाक जिदोजहद जे ख़िलाफ़ माण्हुनि खे क़तलु करण वक़्तु संदन घर जे औरतनि या संदन कंहिं बेॾोही अज़ीज़ खे क़तलु न कंदा हुआ। हू पंहिंजे कयल फ़ैसिलनि ते अटल हूंदा हुआ। ॾोह जी सज़ा में हू बेरहम जलाद पिणु हुआ। पूरी हुर जमायत पीर साहिब जी हुकम अदूली खे नाफ़रमानी सम्झे थी। उन जा 2 मिसाल पेश कजनि था। पहिरीं हुर जिदोजहद जे बच्चू बादशाह खे जॾहिं पीर साहिब अली गौहर शाह सानी अल मरूफ़ मुहाफ़िज़ जॾहिं हुर हुकूमत ख़तमु करणु ऐं सिर क़ुर्बान करण जो हुकुम फ़रमायो त बच्चू बादशाह उन अमल में देर सां गिरफ़्तारी पेश कई, जंहिं अमल खे बि जमायत मयार तौरु ॾिसंदी आहे। वरी जॾहिं हुर जिदोजहद जे हिकु वॾे वेढ़ाक रहीम हिंगोरे जमायत जे फ़ैसिले मूजिबि पीर साहिब जे हुकुम ते कारवायूं बंदि न कयूं त जमायत जे रिकॉर्ड में हुन खे शहीद तौरु तस्लीम नथो कयो वञे। इन मां साबित थो थिए त हुर वेढ़ाक जमायत पीर साहिब जे हुकुमनि जे ताबे हुआ ऐं हुरनि जो पंहिंजो हिकु मज़बूत ज़ाब्तो तइ थियलु हो, जंहिंमां निकिरणु का बि छुड़वागी करण खे ॾोह सम्झो वेंदो हो। हुरनि जे मुक़ाबलनि जो तरीक़ो। हुर वेढ़ाकनि वटि हथियारनि जी खोट हूंदी हुई। इन करे हू अजायो असले जो ज़ियान न कंदा हुआ। हर मुक़ाबिलो सोचे सम्झी प्लानिंग सां कंदा हुआ। उन समूरे तरीक़ेकार खे सम्झण लाइ हिकु मुक़ाबले जो ज़िक्र करणु ज़रूरी आहे, जीअं हुरनि जे वेढ़ जे तरीक़े जी कुझु तस्वीर साम्हूं अची सघे। हिकु हुर वेढ़ाक अबल महकाणी जे यादगिरियुनि ते ॿधल हिकु इंटरव्यू जेको मीर महमद निज़ामानी जे किताब मिड़िया मथे मच में मौजूदु आहे, उन मूजिबि H.T. लैम्बर्ट खे कंहिं जासूस ॿुधायो त शेखियो राजड़ जो टोलो खाराऊ तड़ वारे इलाइक़े में मौजूदु आहे। जंहिं इतला ते H.T. लैम्बर्ट पंहिंजी क़यादत में हिकु वॾी फ़ौज वठी हुर गोरीला अॻुवाण शेखियो राजड़ जे टोले सां मुक़ाबले लाइ तयारु थी निकितो। अछड़े थर जे खाराऊ वारे तड़ ते पहुतो त गोरीला जासूसनि तरफ़ां बि उन हमले खां अॻुवाट शेखियो राजड़ खे बि इतला मिली चुको हो त लैम्बर्ट हिकु वॾी फ़ौज वठी अचे पियो। शेखे राजड़ भॼण जे बजाए मुक़ाबले जी प्लानिंग कई। ॻोठनि खां ॿाहिरि निकिरी खाराऊ वारे
तड़ जे भरिसां हिकु भिट ते मोर्चाबंदि थी वेही रहियो। हिन जे टोले में उन वक़्तु 50 खनि वेढ़ाक मौजूदु हुआ, जिन मां सिर्फ़ु 20 वेढ़ाकनि वटि आतिशी हथियार मौजूदु हुआ। बाक़ी 30 वेढ़ाकनि वटि कुहाड़ियूं, खंजर ऐं तलवारूं हुयूं। शेखे राजड़ पंहिंजे टोले खे 2 हिसनि में विरायो। कुहाड़ियुनि ऐं तलवारनि वारनि 30 वेढ़ाकनि खे अंग्रेज़ फ़ौज सां मुक़ाबले शुरू थियण खां पोयां खां अंग्रेज़ फ़ौजनि खे ख़ामोशी सां क़तलु करण जो हुकुम ॾिनो। बाक़ी 20 हथियारबंदनि सां गॾिजी मोर्चाबंदि थी शाम जे वक़्तु लैम्बर्क खे मुक़ाबले लाइ ललकारियई। मुक़ाबिलो शुरू थियण खां पोइ राति जी ऊंदाह जो फ़ाइदो वठंदे कुहाड़ियुनि वारनि, तलवारनि वारनि अंग्रेज़ फ़ौजनि जो निहायत ख़ामोशी सां पुठियां खां अची क़त्ल-ए-आम शुरू करे ॾिनो। ॿिए तरफ़ शेखे राजड़ पंहिंजे हथियारबंदनि सां गॾिजी अंग्रेज़ फ़ौज ते हवाई फायरिंग करे फ़ौज जो समूरो तवजो पाण ॾांहुं छिकायो। संदनि तरफ़ां हवाई फायरिंग अहिड़े नमूने एहतियात सां कई वई जीअं पोयां हमिलो कंदड़ हुरगोरीला वेढ़ाकनि जो को बि नुक़सानु न थिए। पूरी राति मुक़ाबिलो हलंदो रहियो। आस्ते आस्ते अंग्रेज़ फ़ौज जी फायरिंग घटिजी वई। लैम्बर्क शक पवण ते ख़बर वठण लाइ जॾहिं रोशनी जा गोला फायर कराया त संदसि फ़ौज जो वॾो तादाद मारिजी चुको हो। लैम्बर्क जो उठ बि ॿारिजी चुको हो। लैम्बर्क सुबुह जो शिकस्त खाइण बैदि पाण खे कुल्हनि ते खणाए खिपिरो पहुतो, छो त हू हिकु टंग खां मंडो हो। हैदराबाद में प्रेस वारनि खे मुक़ाबले जा तफ़सील ॾींदे ॿुधायई त हुरनि वटि को नओं हथियार आहे। शेखे राजड़ सां दूबदू बंदूकनि ऐं गननि सां मुक़ाबिलो थियो, पर असांजा सिपाही कुहाड़ियुनि सां क़तलु थिया, यानी ठका बंदूक जो ऐं ज़ख़म कुहाड़ी जो। हैरत में विझंदड़ ॻाल्हि थी आहे। शेखे राजड़ जा अंग्रेज़ सरकार जे फ़ौज सां अहिड़ा अॻु में बि कुझु मुक़ाबला थिया हुआ। हर मुक़ाबले में हिन फ़ौज खे शिकस्त ॾिनी हुई। हिन हुर तहरीक जे बहादुर वेढ़ाक हिकु मुक़ाबले में हवाई जहाज़ बि किरायो हो। इन करे शेखियो राजड़ अंग्रेज़ फ़ौज लाइ दहशत जी अलामत बणियल हो। अहिड़ी रीति शेखे खां सवाइ ॿिया बि केतिरा ई हुरगोरीला अॻवान अंग्रेज़नि जी फ़ौज सां मुक़ाबलनि में सोभारा थिया। शहीद बच्चू बादशाह, शहीद मीरो फ़क़ीर निज़ामाणी, अली शेर ख़ासकेली, अब्बल महकाणी, अक वसाण, पुनू हिंगोरो, इमा बख़्श सजराणी, मटू ख़ासकेली, अल बचायो ख़ासकेली, धिंगाणू कीरियो, दोदो कोरी, राणू मरी, फुलू ख़ासकेली, राणू मोची, उमेद अली उर्फ़ मेंदू निज़ामाणी वग़ैरह जा नाला अंग्रेज़नि लाइ दहशत जी अलामत हुआ, जिन वॾा मुक़ाबला करे कामयाबियूं माणे अंग्रेज़ फ़ौजनि जूं निंडूं हराम करे छॾियूं। हुरगोरीला जंग में हुरगोरीलनि जे नंढनि जथनि जे मुक़ाबले में अंग्रेज़नि जी बाक़ाइदे तरबियत याफ़्ता ऐं उन वक़्त जे जदीद हथियारबंद फ़ौज हवाई जहाज़नि जी मदद जे बावजूदि बि हाराईंदी रही, जेका ॻाल्हि सिर्फ़ु वतन जे इश्क जी ताक़त ऐं सिरफ़रोशी जो ज़िंदा सबूत आहे। अछड़े थर में हुरगोरीला जंग जा शहीद। हेसि ताईं मौक़िक़नि तरफ़ां हुर जिदोजहद बाबति का तहक़ीक़ न करण सबबि हुर जिदोजहद जूं काफ़ी ॻाल्हियूं वक़्त सिर कोशिश न थियण सबबि काफ़ी वॾी उमिरि जे माण्हुनि जे गुज़ारे वञण सबबि गुम थी वियूं। पर तंहिं हूंदे बि रहियल मालूमात खे महफ़ूज़ करण लाइ घटि में घटि वतन तां क़ुर्बान थींदड़ उन्हनि शहीदनि जा सिर्फ़ु नाला ई महफ़ूज़ करे सघजनि, तॾहिं बि न हुअण जी जाइ ते कुझु हुअण जो मिसाल थींदो। इन सिलसिले में मूं मीरमद निज़ामाणी, सावण राजड़, फ़क़ीर अरबाब राजड़, जान मोहम्मद राजड़ ऐं हाफ़िज़ नूर मोहम्मद राजड़ जी मदद सां सिर्फ़ु अछड़े थर जे कुझु शहीदनि जे नालनि जी लिस्ट ठाही आहे। हीअ लिस्ट बि का मुकमल नाहे। काफ़ी शहीदनि जा नाला रहिजी विया हूंदा, छो त हुर जिदोजहद जे फांसी ॾिनल शहीदनि जा लाश
फांसी बैदि अज़ीज़नि खे न ॾिना विया, जिन खे गुमनाम जायुनि ते दफ़न कयो वियो। तंहिंखां सवाइ कुझु वॾी ॼमार जे माण्हुनि जी वफ़ात सबबि काफ़ी नाला रिकॉर्ड में महफ़ूज़ न थी सघिया। अञा बि जेकॾहिं हुर जमायत जा बाशऊर माण्हू हुर जिदोजहद बाबति ॻाल्हियुनि खे गॾु कनि त हिन जिदोजहद बाबति काफ़ी गुम थियल मालूमात गॾु थी सघे थी। कुझु शहीदनि जा नाला हीअ आहिनि। शहीद शेखियो राजड़, अंग्रेज़नि जे लाइ दहशत जी अलामत ऐं गोरिल्ला जंग जो बहितरीनु कमांडर, जंहिंजे अॻियां अंग्रेज़ फ़ौजनि खे मुक़ाबले करण जी हिमत न थींदी हुई। इहो ई सबबु हो जो हिन सां मुक़ाबले करण वारी फ़ौज सां लैम्बर्ग खे ख़ुदि अचिणो पवंदो हो। साणस मुक़ाबले में हवाई जहाज़ बि इस्तेमालु कया वेंदा हुआ। हीउ बहादुर हुर अॻवान जंहिं मुक़ाबले में शहीद थियो, उन में बि हवाई जहाज़ इस्तेमालु कया विया। उन आख़िरी मुक़ाबले में बि ज़ख़्मी थियण बैदि हिन बहादुर इंसान पंहिंजे साथियुनि खे चयो त मुंहिंजो सिर वढे खणी वञो, जीअं अंग्रेज़ मूंखे ज़िंदा सम्झी डिॼंदा रहनि। पर संदसि वफ़ादार साथियुनि ईअं न कयो ऐं हिन बहादुर इंसान शहादत माणी। तड़ जीण हार लॻ संदसि शहादत गाह वारी जॻह ते यादगार ठहियलु आहे, जिते सिंध जा आशिक़ वतन जे इन शहीद खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ ईंदा रहंदा आहिनि। शहीद फज़ुल फ़क़ीर राजड़, हीउ तड़ निजरोई जो हो। हिन केतिरा ई मुक़ाबला कया। संदसि शहादत बि हिकु मुक़ाबले में थी। संदसि मज़ार टंडो मिठा खान में आहे। उनखां अलावा बाक़ी शहीदनि जा तफ़सील न मिलिया आहिनि, पर उन जा नाला मिलिया आहिनि, जिन में शहीद फ़क़ीर दीन मोहम्मद राजड़, शहीद जीअंदो फ़क़ीर राजड़, शहीद कामिल राजड़, शहीद अब्दुल राजड़, शहीद अला वसायो राजड़, शहीद लुकमान राजड़, शहीद झंडो राजड़, शहीद बाग़ राजड़। ही छह शहीद पाण में भाइर हुआ ऐं फ़क़ीर ओभाए राजड़ अब्दाणी जा पुट हुआ, जिन शहादत बाणी। उन खां सवाइ शहीद फ़क़ीर अली शेर ख़ासकेली, शहीद मीरो फ़क़ीर निज़ामाणी, शहीद खाहोड़ी फ़क़ीर ख़ासकेली, शहीद सूमर फ़क़ीर गाहो, चन्नू फ़क़ीर मोची, शहीद अलाबख्श सातो, शहीद गुलन फ़क़ीर सातो, शहीद उमर फ़क़ीर कारड़ो, शहीद जीवण लिगारी, शहीद ताजू मुल्लू सातो, ॾातर ॾिनू उर्फ़ ॾातू कारड़ो, फ़क़ीर मोहब्बत बेण अछड़े थर वारो, शहीद तयब लिगारी, शहीद ओस्मान हिंगोरो, शहीद बबुर जावरी, शहीद अमीर बख्श निज़ामाणी। ही अमीर बख्श निज़ामाणी मखी ॿेले में शहीद थियो। हिन सां गॾु हिन जी ज़ाल माई मोरा बि शहीद थी। शहीद मुरीद शाह, शहीद बबुर गाहो, शहीद महमूद हजाम, शहीद भल्लू ख़ान गाहो, शहीद मिस्री गाहो, शहीद अलाॾिनू हिंगोरो, शहीद फ़क़ीर दोसू राजड़ अगम, शहीद पुनू हिंगोरो, शहीद राणू फ़क़ीर मरी, शहीद सैयद मेहर अली शाह। हिन शाह साहब खे ज़िंदह साड़ियो वियो हो। शहीद अलादाद अबू पोटो, शहीद मिस्री फ़क़ीर गाहो। उन खां अलावा हुरनि जी शहादत जो हिकु दर्दनाक वाक़ियो थियो, जंहिं वाक़े में मुख़्तलिफ़ ॻोठनि मां मर्द, औरतूं ऐं ॿार गिरफ़्तार करे गेलपुर सांगड़ कैंप में 80 कैदियुनि खे ज़हर ॾेई रांटे जी भर में खबड़ी वारे घेड़ वटि फथकंदे छॾियो वियो, जिन उते फथकी फथकी साह ॾिनूं। कंहिंखे बि उहे लाश दफ़न करण न ॾिना विया, जिन जा लाश जानवरनि पे खाधा। जॾहिं हॾा वञी रहिया
तॾहिं हुर जमायत खां सवाइ ॿियनि आम माण्हुनि खे दफ़न करण जी इजाज़त ॾिनी वई। जिन साने ते ॻोढ़ा ॻाड़ींदे हिन शहीदनि जूं हॾियूं दफ़न कयूं ऐं हीउ वाक़ियो आम माण्हुनि में हिरास पखेड़ण लाइ अंग्रेज़नि तरफ़ां कयो वियो हो। हुर गोरीला जंग जा गाज़ी। हुर जिदोजहद में मुक़ाबलनि दौरान शहादत माणींदड़नि सां गॾु मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि खां पोइ क़ैद जूं सहूबतूं सही ॿाहिरि निकिरी ईंदड़ गाज़ियुनि जी लिस्ट बि तमामु डिघी हुई, पर वक़्त जे तूफ़ाननि में उन्हनि जा नाला बि हाणे हथ करणु ॾुखिया थी पिया आहिनि। पर कोशिश बैदि सिर्फ़ु अछड़े थर जे कुझु गाज़ियुनि जा नाला मिली सघिया। उन्हनि जी लिस्ट पुण ॾिजे थी जीअं उहे नाला वक़्त जे वकिरे में गुम थियण खां बची सघनि। जेके नाला ही आहिनि: बबुर फ़क़ीर ॻाहो, फ़क़ीर अंब ख़ान ॻाहो, अली ख़ान ॻाहो, मोहम्मद फ़क़ीर राजड़ ॾहर जो, फ़क़ीर रुस्तम निज़ामाणी, फ़क़ीर इमामदीन कारड़ो, रब नवाज़ टांवरी, मनाई हाले पोटो, पेरोज़ टांवरी, फ़क़ीर चाचड़ टांवरी, उमेद अली फ़क़ीर राजड़, फ़क़ीर मोहम्मद बच्चल उर्फ़ बच्चू फ़क़ीर राजड़, फ़क़ीर काज़ी सलीम राजड़ ॾहर जो, साबू फ़क़ीर राजड़ ॾहर जो, पांधी फ़क़ीर राजड़ ॾहर जो। ही ॾहर जो राजड़ कबीले जो हिकिड़ो पाड़ो आहे। फ़क़ीर समानू राजड़ ॾहर जो, हाफ़िज़ हामिद फ़क़ीर राजड़ ॾहर जो, ओस्मान फ़क़ीर राजड़, फ़क़ीर मांधो राजड़ ॾहर जो, कासम फ़क़ीर राजड़ ॾहर जो, फ़क़ीर शामिल राजड़ ॾहर जो, फ़क़ीर बादल राजड़ ॾहर जो, सतारनू राजड़ ॾहर जो, अब्बास अली शाह तड़ मटी वारे जो, फ़क़ीर मोहम्मद बख़्श राजड़, अब्दुल्ला फ़क़ीर राजड़ दलाणी, उमर फ़क़ीर जूणे जो, ओस्मान हिंगोरो, सोरा फ़क़ीर राजड़ अगहम, उमेद अली राजड़, मौला बख़्श उर्फ़ पीराणू दर्स, सातुल राजड़, ॿुढो फ़क़ीर राजड़ राजपार पाड़े जो, सैयद जलाल शाह, मलूक फ़क़ीर राजड़, फ़क़ीर यूसुफ राजड़, शाहू फ़क़ीर राजड़, बुरहान फ़क़ीर राजड़, यूसुफ फ़क़ीर महर, फ़क़ीर इसहाक़ राजड़, फ़क़ीर यार मोहम्मद मंगरियो, फ़क़ीर लुकमान राजड़, फ़क़ीर राणू महर रायधण, वरियाम फ़क़ीर राजड़, दादू फ़क़ीर राजड़, चनू फ़क़ीर राजड़, गागन मंगरियो, फ़क़ीर लुकमान राजड़, फ़क़ीर गुलाम मोहम्मद, अब्दुर्रहमान कोरी, मूसा फ़क़ीर राजड़, सादिक फ़क़ीर राजड़, यूसुफ फ़क़ीर राजड़, उमर फ़क़ीर राजड़, उर्स फ़क़ीर राजड़, फ़क़ीर मेवो कारड़ो, लाखो फ़क़ीर राजड़, जुमू फ़क़ीर राजड़, फ़क़ीर साले भट्टी, फ़क़ीर गाजी भट्टी, फ़क़ीर कामिल राजड़, फ़क़ीर ईदू राजड़ ऐं ॿिया केतिरा ई गाज़ी हुआ जिन मां काफ़ी वफ़ात करे विया आहिनि। हुर जिदोजहद जा घुर्बल नतीजा हासिल न थियण जा सबब। हुर तारीख़ जे रिकॉर्ड जी रोशनी में ॾिसबो त शुरू में ही तारीख़ हिकु नंढी उमिरि जे मुर्शद पीर हिज़बुल्लाह शाह जी गादी नशीनी जे बका लाइ हिकु तंज़ीमी सूरत वरिती ऐं पंहिंजा उसूल ऐं ज़ाब्ता ठाहिया। अॻिते हली अंग्रेज़नि तरफ़ां हुर जमायत जे इलाइक़नि में पंहिंजा वफ़ादार ॿाहिरियां बलोच माण्हू आंदा विया, जिन हुकूमती पुठभराई सबबि हिते जे आम माण्हुनि सां ज़्यादतियूं वेंदे उन हद ताईं जो लॼा लुट जा वाक़िया बि कया। उन रद अमल में पहिरीं हुर हलचल अवामी सहकार सां हिकु अवामी जिदोजहद जो रूप वरितो ऐं बच्चू बादशाह जी सरकर्दगी में हिकु आज़ादु नंढड़ी हुकूमत जो बुनियादु विधो। इहा आज़ादु हुकूमत तक़रीबन 12 साल अवामी सहकार मिलण सबबि मज़बूत रही। जॾहिं अंग्रेज़ सरकार तमामु घणे ज़ोर लॻाइण जे बावजूदु बि उन नंढड़ी आज़ादु हुकूमत खे ख़तमु न करे सघी,
तॾहिं अंग्रेज़ सरकार पंहिंजी शिकस्त खे लिकाइण लाइ तमामु वॾे पैमाने ते अवामी क़त्ल-ए-आम शुरू कयो, जंहिं ते उन वक़्त जे पीर साहिब जी दिलि में आवाम तां अंग्रेज़नि जी हुकूमत जो आज़ार घटाइण लाइ बच्चू बादशाह खे 12 सालनि जी कामयाबी सां हलंदड़ हुकूमत ख़तमु करण जो हुकुम ॾिनो। पीर साहिब जो ख़्यालु हो त जंहिं बच्चू बादशाह जी हुकूमत खे बहानो बनाए अंग्रेज़ अवाम ते ज़ुल्म करे रहियो आहे सो बंदि थींदो ऐं अवाम सुख जो साह खणंदो, पर ईअं न थियो। अंग्रेज़नि बदस्तूर पंहिंजो ॾाढ ऐं जबर जारी रखियो। आख़िरकार नतीजे में पहिरियों भेरो सूरे बादशाह खे इहो अहसासु थियो त सिंध जी ख़ुशहाली लाइ अंग्रेज़नि जी सिंध मां नेकाली तमामु घणी ज़रूरी आहे। इन करे हिन वतन या कफ़न जो नारो हणी वतन जी आज़ादी ऐं ख़ुशहाली जी बहाली लाइ 1937 में सांगड़ भरिसां गड़ंग बंगले खे मर्कज़ बनाए गाज़ियुनि जी भर्ती शुरू कई। उन ज़माने में सिंध में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हलंदड़ हथियारबंद वेढ़ूं तक़रीबन ख़तमु थी चुकियूं हुयूं। अंग्रेज़नि बरे सग़ीर जी सियासत खे मज़हबी बुनियादनि ते विरहाए छॾियो। हिकु तरफ़ कांग्रेस आज़ादु हिंदुस्तान लाइ सियासी जदोजहद करे रही हुई त ॿिए तरफ़ मुस्लिम लीग जे झंडे हेठि मुसलमान हिकु आज़ादु मुल्क जी घुर करे रहिया हुआ। पीर साहिब जी नज़र में ॿई धुरियूं ग़लति हुयूं, छो त तारीख़ में हिंदू ऐं मुसलमान गॾु रही सवें सालनि खां आज़ादी में साह खणी रहिया हुआ। ॿी ॻाल्हि त सियासी अॻुवाननि तरफ़ां हिकु तरफ़ अंग्रेज़नि ख़िलाफ़ु तहरीक हलाइण त ॿिए तरफ़ वरी साणनि गॾु वेही गोलमेज़ कॉन्फ्रेंसूं करणु ऐं ॿी क़ौमी नज़रे तहत विरहाङे ते राज़ी रहण वारे अमल खे पीर साहिब सही न थे सम्झो, छो त हिंदू मुस्लिम ॿ क़ौमी नज़रे जे बुनियाद ते कयल विरहाङे खे पीर साहिब हिकु दाइमी इंतशार जी साज़िश ते सम्झो। पीर साहिब उन राय जो हो त अंग्रेज़ जेकॾहिं हितां जे माण्हुनि खे आज़ादु करणु था चाहिनि त पोइ जहिड़े नमूने हुननि बरे सग़ीर में मौजूदु अॻु में क़ाइमु हुकूमतनि ते कब्ज़ो कयो हो उन्हनि खे संदन उन असली जोग्राफियाई हदनि में आज़ादु करे हलिया वञनि। सिंध जीअं त हुननि टालपुर हुक्मराननि खां फुरे हिकु आज़ादु मुल्क जी हैसियत में कब्ज़े में कई हुई, उन करे खेनि सिंध खे उन साॻी हालत में छॾणु घुरिजे। इन्हनि ख़्यालनि सबबु पीर साहिब जो मुस्लिम लीगी ऐं कांग्रेसी अॻुवाननि सां को ठाह न थी सघियो। इन करे कांग्रेसी मुस्लिम लीगी अॻुवान पीर साहिब खे पाण खां धार सम्झणु लॻा। उन जो इहो सबूत आहे जो क़ाइद अज़म बि पीर साहिब खे मुस्लिम लीग जो मुखालिफ़ सम्झी संदसि वकील थियण में दिलचस्पी न वरिती। ॿिए तरफ़ पीर अलीमंद राशिदी जो इहो ख़्यालु हो त पीर सबगतुल्लाह जी शहादत बैदि अंग्रेज़ खेसि गादी नशीन थियण में मदद कंदा ऐं हू पीर पागारो थी वेंदो। उन जो सबूत इहो आहे त पीर अलीमंद राशिदी साईं GM सैयद खे पीर साहिब जी हिमायत खां रोकींदो हो। हिकु दफ़े हुन ईअं बि चई ॾिनो त आऊं तव्हांजी ऐं पीर साहिब जी वेझड़ाई खां अंग्रेज़नि खे आगाह कंदुसि। इहा धमकी हुन पीर साहिब जे हर मददगार खे ॾिनी हुई। उन्हनि समूरियुनि ॻाल्हियुनि सबबि सूरे बादशाह ज़ाती तरह अकेलो थी वियो ऐं जंहिं सबबि हुर तहरीक बिल्कुलु निंधणकी थी वई। नतीजे में पीर साहिब जी शहादत बैदि हुरनि जी तहरीक खे ख़तमु करण लाइ अंग्रेज़नि सां गॾु सभु सियासी क़ुवतूं हिन तहरीक खे ख़तमु थियण में दिलचस्पी वठणु लॻियूं। उन जो सबूत इहो आहे त अंग्रेज़नि जे वञण बैदि पाकिस्तान जे ठहण बैदि जॾहिं हुरनि हथियारबंद वेड़ बंदि करे छॾी पर पाकिस्तान जी मुस्लिम लीगी हुक्मराननि हुरनि खे आज़ादी जा वेड़ा तस्लीम करे खेनि एज़ाज़ ॾियण जे बजाए साॻियनि अंग्रेज़नि जे क़ाइमु कयल अज़ियत खाननि यानी लोढ़नि में बंदि रखियो। अफ़सोस इहो आहे त जिन वतन जी आज़ादी जी तहरीक जी वेड़ में पंहिंजे क़ुर्बानीनि जा बेमिसाल सबूत ॾिना, जिन जे क़ुर्बानी जे नतीजे में फील मस्त अंग्रेज़ हितां निकिरी वियो, उन्हनि शहीदनि जे वारसनि खे अॼु ॾींहं ताईं पंहिंजो न सम्झो वियो आहे। हुर तहरीक अंग्रेज़नि खे निकिरण ते त मजबूर कयो पर पंहिंजनि जी बेवफ़ाई सबबि असुलु नतीजा हासिलु न थी सघिया। तारीख़ जी अदालत में हुर जिदोजहद जा शहीद त ऊचे ॻाठ सां रहंदा पर जिन हिन जिदोजहद सां वेसा घातियूं कंदड़नि जा कंध सदाईं झुकियल रहंदा। हुर जिदोजहद जा अछड़े थर ते पवंदड़ माहौलियाती असर।
हुर जिदोजहद दौरान पूरो अछड़ो थर मैदान जंग रहियो। हुर गोलीरनि जे कारवायुनि ऐं अंग्रेज़ फ़ौज जी बमबारी सबबि हिते वॾियूं जग्राफियाई तब्दीलियूं आयूं। जिते ख़ूबसूरत ॿेला हुआ उते ढंढूं थी वियूं, जिते ढंढूं हुयूं उते बारूद जी बाहि वैरानी करे छॾी। बमबारी सबबि बारूद जी बरसाति हिते पखियुनि, जानवरनि ऐं वणनि खे बि तबाह करे छॾियो। वसलड़ ख़ूबसूरत ॻोठनि वारो अछड़ो थर वैरान ऐं सड़ियल खंडरात में तब्दील थी वियो। अंग्रेज़नि जी फ़ौज अछड़े थर जे खूहनि ऐं आबी ज़ख़ीरनि में ज़हर उछलायो, जंहिं सबबि ज़हरीले पाणी पीअण सां काफ़ी झंगली जीवत बि अणलभ थी वई। उन थियल तबाही जो अंग्रेज़नि जे वञण खां पोइ बि हेतिरो अरसो गुज़रण जे बावजूदि को इज़ालो न थी सघियो आहे। सरस्वती जे पाणी जी बेवफ़ाई खां पोइ ही इन इलाइक़े ते ॿियो वॾो सान्हो हो, जंहिं हितां जी समूरी हुस्नाकी खे माज़ी जो हिसो बनाए छॾियो। हुर जिदोजहद जा अछड़े थर ते पवंदड़ इक़्तिसादी असर। अछड़ो थर ख़ूबसूरत नख़लिस्ताननि, ख़ूबसूरत ढंढनि, ख़ूबसूरत ॿेलनि ऐं कस में नारे जे वहकरनि सबबि हिकु ख़ूबसूरत ॾेख ॾियण सां गॾु वसलड़ भिटनि ते क़ाइमु ॻोठड़नि सां गॾु नंढनि नंढनि शहरनि ऐं वापारी मर्कज़नि सबबि बि ख़ुशहाल इलाइक़ो हो। हिते हिकु तरफ़ माल जे चरागाहनि सबबि मालवंद माण्हू माल जा धण धारे गुज़र सफ़र कंदा हुआ, त ॿिए तरफ़ ढंढनि जे किनारे ते मच्छी मारे गुज़ारो कंदड़ माण्हू बि मौजूदु हुआ। टे तरफ़ हितां जे नंढड़नि शहरनि में हिकु तरफ़ गीह अनाज जा वॾा वापारी मर्कज़ हुआ, त ॿिए तरफ़ इन नंढड़नि शहरनि में रहंदड़ हुनरमंद माण्हू वॾी महिनत सां ख़ूबसूरत शयूं ठाहे आणे शहरनि में विकिणंदा हुआ। त वरी टे तरफ़ हितां जा वापारी काफ़िला ओभर तरफ़ राजस्थान जे शहरनि ताईं माल आणींदा ऐं नींदा हुआ। चोथें तरफ़ नारे जे ओलह तरफ़ सिंध जे शहरनि सां बि संदन ॾेती लेती ऐं वणिज वापारु हलंदो रहंदो हो, जंहिं सबबि हिते शयुनि जी मटा सटा सबबि हर शइ उन नंढड़नि शहरनि में मिली वेंदी हुई। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सबबि हिते बुख, बदहाली या शयुनि जी खोट सबबि ज़रूरतनि जे पूराए करण लाइ का परेशानी न हुई। इन करे हिते मोहबत ऐं मेठ जो माहौल हूंदो हो। पर हुर जिदोजहद सबबि हिन इलाइक़े जे मैदान जंग थियण सबबि उहा समूरी ख़ुशहाली नंढड़ा शहर वैरान थी फिटी सड़ी विया। हिन वक़्तु उन्हनि जा सिर्फ़ु खंडरात मौजूदु आहिनि। हिते हिन वक़्तु न शहर आहे, न माल जो चारो, न ख़ुशहाली। हर साल सहूलियतूं न हुअण सबबि ॾुकार थियण सबबि केतिरियूं ई जानियूं ज़ाहि थियो वञनि। हिते ज़िंदगी गुज़ारणु हिकु वॾो चैलेंज आहे। हुर जिदोजहद जा अछड़े थर ते पवंदड़ समाजी असर। अछड़ो थर जीअं त सरस्वती तहज़ीब जो हिसो रहियो आहे। सरस्वती जे वहकरनि जे गुम थी वञण बैदि बि सरस्वती जो आख़िरी वहकिरो हाकिड़ो हिते ज़िंदगी जे निशाननि खे क़ाइमु रखंदो आयो। समाजी तरह हिते गॾियल राॼूणी निज़ाम तहत हिते जा माण्हू राजदारी जे हिसाब में हिक ॿिए सां मेठ मोहबत में रहंदा हुआ। हिते ख़ुशहाल माण्हुनि जूं ओताकूं आबाद हुयूं, जिन ओताकनि जे मालिकनि जी सखा जूं सवें कहाणियूं माण्हुनि जी ज़बान ते मौजूदु आहिनि। अछड़े थर जी इल्मी दर्सगाहनि जी वॾी हाक हुई। परे परे खां केतिरा ई इल्म जा प्यासा हितां जे दर्सगाहनि मां इल्मु पिराए शोहरत जे बुलंदियुनि खे पहुता। पर हुर जिदोजहद सबबि अंग्रेज़ी फ़ौज जे कहरी कारवायुनि में हिते जी हर शइ माज़ी जो हिसो बणिजी वई। उन जंग दौरान हिकिड़ा माण्हू हिंदुस्तान जे राजस्थान वारनि इलाइक़नि ॾांहुं हलिया विया। बाक़ी जेके बचा तिन मां कुझु माण्हू अंग्रेज़नि जे ऑपरेशन ऐं क़त्ल आम में मारिजी विया। बाक़ी जेके बचा तिन खे लोढ़नि जे नाले सां अज़ियत खाननि में वाड़ियो वियो। उन्हनि लोढ़नि या हुर कैंपनि जी शुरूआति 1895 खां जानिब ढोरे जी कैंप ठाहिण सां कई वई। उहे हुर कैंपूं नाले में अज़ियत खाना 1952 ताईं क़ाइमु रहिया, यानी 57 साल अछड़े थर जा माण्हू उन्हनि कैंपनि जे नाले में क़ाइमु थियल अज़ियत खाननि में रहिया, जिन में मासूम ॿार, औरतूं, पोढ़ा, हर उमिरि जा माण्हू शामिल हुआ। उन्हनि कैंपनि में माहिरनि खे संदन बचनि खां धार कयो वियो। औलाद जे साम्हूं संदन माहिरनि जूं बेइज़तियूं कयूं वियूं। माहिरनि खां संदन बचा फुरे थुॾा हणी मारिया विया। मतिलबु त हर क़िस्म जा इंसानियत सोज़ अमल कया विया ऐं अज़ियतूं ॾिनियूं वियूं। उन्हनि कैंपनि में पैदा थींदड़ ॿार जॾहिं जवान थिया
त उन्हनि जे ज़हननि में नफ़्सियाती तौरु इहा ॻाल्हि घर करे वेई त हर माण्हू असांजो वेरी ऐं बेरहम दुश्मन आहे। कैंपनि में अखि खोलींदड़ हर ॿार ॾिठो त हर उहा अखि जेका खेसि ॾिसी रही आहे सा दुश्मन जी अखि आहे। सिर्फ़ु लोढ़नि में मौजूदु कैदी हिक ॿिए खे पंहिंजो सॼणु सम्झंदा हुआ, बाक़ी सभु माण्हू साणनि नफ़रत कनि था। अहिड़े माहौल में पलिजंदड़ माण्हुनि खे जॾहिं 1952 में कैंपनि खां ॿाहिरि कढियो वियो त संदन घर ऐं ॻोठनि जा निशान न हुआ। जिन जाइनि ऐं ॻोठनि बाबति संदन माइट क़ैद दौरान साणनि ॻाल्हियूं कंदा हुआ, उन्हनि जाइनि ते उन्हनि वापसी में ओपरा माण्हू ॾिठा। खेनि संदन वॾनि जी माल मिल्कियत ऐं घरनि जो को बि निशान न मिलियो। वॾी ॻाल्हि त उन्हनि माण्हुनि खे आबाद इलाइक़नि में वसाइण बजाए खेनि अछड़े थर जे रेगिस्तान में उछलायो वियो। उछलाइण बैदि कंहिं बि उन्हनि जी मालिकी न कई। उन्हनि समूरनि वेसा घातियुनि जी बाह मां गुज़रण बैदि हू बेइतमादी जो शिकार थी विया। हाणे हुननि जी पंहिंजी हिकु लावारस दुनिया आहे जंहिंमें हू हिक ॿिए जे सहारे सां वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। हुननि जो हाणे कंहिं ते बि एतमाद न आहे। जमायत खां सवाइ हू हर माण्हू खे पंहिंजो नथा सम्झनि, न ई खेसि कुझु ॿुधाइण या साणसि सूर वंडण लाइ तयारु आहिनि। इहो ई सबबु आहे जो जॾहिं मूं तहक़ीक़ लाइ अछड़े थर वञण जी संबत पे कई त मूंखे हर माण्हू रोकियो त तूं हेॾां न वञ। मूंखां अॻु में बि कुझु मुहक़िक़नि हिते तहक़ीक़ करण जी कोशिशि कई हुई, पर हू नाकाम मोटी आया हुआ। पर मूं जॾहिं अछड़े थर जे माण्हुनि जी ॾुखोयल नब्ज़ ते हथु रखी हाल भाई थी खेनि पंहिंजाइप जो अहसासु ॾियारियो त संदन दर्दनि जा समूरा बंद टुटी पिया। जिन समूरनि दर्दनि जी कथा मुंहिंजी ही तहक़ीक़ आहे। मुंहिंजे सामीन, इन सां गॾु ई मुंहिंजे तहक़ीक़ी प्रोग्राम सरस्वती तहज़ीब ऐं अछड़ो थर जी 10हीं क़िस्त पंहिंजी पुॼाणी खे पहुती ऐं इन सां गॾु ई हिन किताब जो पहिरियों हिसो सरस्वती तहज़ीब वारो उहो पुॼाणी खे पहुतो। वरी ईंदड़ 11हीं क़िस्त में अछड़े थर जे बारे में प्रोग्रामनि जो सिलसिलो शुरू थींदो। तेसि ताईं पंहिंजे मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु, यार ज़िंदा सोबत बाक़ी। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ
सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।